नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे खां ख़बर ॾींदाऊं। ठठे शहर जे वार्ड नंबर 4 पटोणा मोहल्ला जे रवासियुनि भट्ट बिरादरी ऐं अब्बासी बिरादरी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले ठठे जे सदर रईस अरसलान बिरोई जे मान में हिकु ज़बरदस्त आर्जन मुनक़िद कयो वियो, जंहिं में परवेज़ अब्बासी, नासिर अब्बासी, यासिर अब्बासी ऐं ॿियनि 12 आर्जन खे ख़िताब कयो वियो। वार्ड नंबर 4 ठठे जे मुख़्तलिफ़ बिरादरी रईस अरसलान बिरोई खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले ठठे जो सदर थियण ते मुबारकूं पेश कयूं। इन मौक़े ते आर्जन खे ख़िताब कंदे रईस अरसलान बिरोई शहरियुनि खे यकीन ॾियारियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सियासी प्लेटफॉर्म ज़िले वासियुनि जे लाइ मौजूदु आहे। अवाम अगरि ईंदड़ बल्दियाती इलेक्शन ऐं जनरल इलेक्शन में असां ते एतबार कंदी त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे कामयाब कयो त इंशाअल्लाह मूं समेत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा दोस्त ठठे वासियुनि जी उमेदुनि ते पूरो लहण जी हर मुमकिन कोशिश कंदा। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं ज़िले ठठे जी अवाम जी तक़दीर बदिलबी। रईस अरसलान बिरोई मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां खेसि आर्जन ॾियण ते थोरा पिणु मञिया। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।